हर शइ खे मौत जो ज़ाइक़ो, हर जीअ खे, हर साह वारे खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। अल्लाह पाक जे हुज़ूर में ज़रूरु हलणो आहे। गफ़लत मकर तूं अदा, दुनिया नाहे की सदा। हिकु ॾींहुं थींदे तूं जुदा, पुछंदो वरी तोखां ख़ुदा। निर्त सां कर का तूं नज़र, अल्लाह अकबर यादि कर। न रहंदो दुनिया जो ही बाग़ ताज़ो, हवा लॻे तंहिंखे आख़िर ख़िज़ाने। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 5 शयूं गनीमत सम्झिजो, हीअ अल्लाह जी नेमत आहे। उन जे गनीमत जो क़दुरु कजो त रब करीम तव्हांजो क़दुरु फरमाइजो। असां बि न या रसूल उहे कहिड़ियूं आहिनि? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मौत जे अचण खां अॻु में हयाती खे गनीमत सम्झिजा। हींअर तोखे मोहलत मिली वई आहे त मोहलत मिलण जे वक़्तु पोइ तोखे हयाती तूं अॼु वेठो ईअं त रब करीम खे परचाए वठि। हज़रत इंसान, ऐं थोरी वज़नी वारी ॻाल्हि करियां थो, तव्हांखे अहसासु ॾियारणु चाहियां थो। जेकॾहिं तूं थोरी दिलि हूंदी सम्झी वेंदे ही ख़्वाबु आहे या ख़्यालु। ही गार में हलो पिया। हज़रत पीर साईं रोज़े दणी रज़ी अल्लाह ताला मलफूज़ात शरीफ़ में सिकंदर अली ज़ुल्करनैन जो वाक़ियो लिखियो आहे। फरमाई त सिकंदर अली ज़ुल्करनैन, बाबा तव्हां गार में ऊंधाई आहे, हिन गार जी ऊंधाई में पत्थर खणो, पर जेके खणंदा पछताईंदा, जेके न खणंदा उनखे सदमो हसरत साड़े छॾींदी। पोइ जॾहिं गार खां ॿाहिरि निकिता, हिकिड़नि चयो त पत्थर खणी छा कंदासूं, हिकिड़नि चयो त खणो। चयो सिकंदर थी, सिकंदर बादशाह त कोन थो ॾिसे। हज़रत पीर साईं रोज़े दणी रज़ी अल्लाह ताला फरमाए त जेके फरमान बरदार उन्हनि चयो सिकंदर नथो ॾिसे, पर सिकंदर जो अल्लाह करीम ॾिसे। पोइ जॾहिं गार खां ॿाहिरि निकिता त उहे पत्थर कोन, 1.25 करोड़ जा हीरा लाल ऐं मोती हुआ। सबक़ ख़तम थी वियो। ही असीं गार में हलूं पिया, हे पढ़ा हलनि पिया, हे आलमनि जा, दरवेशनि जा, बुज़ुर्गनि जा, सभिनी जा अल्लाह जे रसूल जो पैगाम आहे, न को कंहिं आलिम जो, कंहिं मौलवी जो, नबी पाक जो पैगाम आहे त पत्थर खणो। पर जॾहिं असांजूं अखियूं ॿूटींदासीं, जॾहिं असीं हिन दुनिया जे गार मां निकिरी असीं हक़ीक़ी वारी दुनिया ॾे वेंदासीं, पोइ जिन पत्थर खया, जिन मजलिसूं क़ाइमु कयूं, जिन मस्जिदुनि खे आबाद कया, जिन निमाज़नि खे आबाद कयो, जिन ज़िक्र फ़िक्र क़ुर खे पंहिंजो साथी कयो, अबा उहे 1.25 करोड़ जा हीरा खणियो पिया वञनि। जेके कुझु नथा पिया कनि, ख़ुदा जो कसम आहे उनखे हसरत मारींदी। हीअ ॻाल्हि वज़नी जेका मूं चवी थिए, हीअ असांजो जेको रूह आहे, जेको साह आहे, इहा हक़ीक़त आहे। मरी वञण खां पोइ ख़बर पवंदी त हींअर कहिड़ी शइ आहे, हक़ीक़त कहिड़ी आहे। हू सुतो पियो आहे, रूह निकिरी वियो हलियो, जवान असांजो वियो हलियो, हीउ शहीद त ज़िंदह आहे, इन जी तव्हांखे 2 मिंट ॿुधायां थो, पर हिन रूह जी थोरी हक़ीक़त ॿुधायां। हाणे हिनखे ख़बर पई आहे, दिलि जो अखियूं खुली पयूं, माण्हू रोअनि पिया, बच्चा रोअनि पिया, नियाणियूं रोअनि पियूं, ओड़े पाड़े कांधी वञनि पिया, जनाज़े निमाज़ थिए पई, क़बर में दफ़न करे पिया। हीउ ख़्वाब जे अंदरि पियो ॾिसे, हीउ छा ॻाल्हि आहे? जेॾी महिल कांधी दफ़न करे दुआ घुरी सभु हलिया वेंदा, जेॾी महिल हलिया वेंदा तेॾी महिल वरी रूह खे मोटायो वेंदो। रब हुकुम कंदो मलाइकनि खे, रूह खे मोटायो, जिस्म जे अंदरि त सुवालनि जा जवाब ॾे, इम्तिहान आहे क़बर जो। जॾहिं साह मोटी ईंदो तॾहिं अखियूं खोलींदो, ख़ुशि थींदो, हीउ ख़्वाब हो छा हो? पोइ जॾहिं मां ॾेई त अड़े मुंहिंजा कपिड़ा केॾां विया, हीअ आउं कफ़न में ढकिजी आयो आहियां। पोइ जॾहिं कफ़न में ढकिजी वियो आहियां, कहिड़ी जाइ ते पहुता, पोइ नज़र कंदो दुनिया में आहियां, आख़िरत कहिड़ी, पोइ ॾिसंदो त ॾकनि हेठि पियो आहियां, हीअ क़बर जो जान आहे। पोइ जेॾी मां ॾिसंदो त मरी चुको आहियां, पोइ उन वक़्तु पोइ रब करीम जे अॻियां पंहिंजी झोली झलींदो, रोअंदो। रब करीम फरमाए थो, हाणे रत जा दरिया वाहे छॾ, हाणे कोन्हे माफ़ी मिलंदी। माफ़ी वठे हा त जेकॾहिं दुनिया में हिकिड़ो लुड़क किराई हा त रब तोसां परची पवनि। हज़रत इंसान सुजाग थी, बेदार थियो, छॾ तूं दुनिया जे दार खे, ज़ाहिर संदे हिन वापार खे, लालच मकर ललकार खे, दुनिया संदे वापार थी आहे, अॻियां कारो कलर, अल्लाह अकबर यादि कर। हुज़ूर साईं फरमाए त मौत जे अचण खां अॻु में हयाती खे गनीमत सम्झिजे, मौत खां पोइ पछताईंदे तंहिंखां अॻु में तो अल्लाह खां माफ़ी वठ, तोसां रब रुठल परची पवंदो। नंबर ॿियो, हुज़ूर पाक फरमायो पीरी जे अचण खां अॻु में जवानी खे गनीमत सम्झिजा, बीमारी जे अचण खां पोइ तंदुरुस्ती खे
गनीमत समझिजा तंदुरुस्त आहीं त सभु कुझु बीमार माज़ूर मंजे सरण पियो उनखां कहिड़ी तहजद पढ़ंदी। हज़रत इंसान हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे ही वांदकाई मिली आहे इहा गनीमत समझिजे। मसरूफ़ियत अचण खां हुज़ूर पाक फरमाए त अमीरी बि गनीमत समझिजा मिसकीनी जे अचण खां। हुज़ूर पाक फरमाए त क़यामत ॾींहुं रब साईं सुवाल पुछंदो मुंहिंजा बाना मुंहिंजे हेॾां अच। मूं आऊं रब साईं पहिरियां पुछंदो तो सारी ॼमार मूं तोखे ॾिनी ॼमार कीअं गुज़ारी फ़क़ीर ऐं तोखे माल जेको मूं रिज़्क ॾिनो इहो रिज़्क तो कंहिं ते ख़र्च कयो। नंबर टियों तोखे जेतिरो इल्मु हो त हिन इल्म ते तो अमल केतिरो कयो। हज़रत इंसान तव्हांजे लाइ सोचियो हिनखे मामूली ॻाल्हि न सम्झी करे ईअं रस्म रवाज करे ईअं हिनखे मिसगाइड न कजो हिन ते वज़न रखजो। अमी तूं आऊं असीं अन क़रीब अलाह जो कसम असीं हिन जहान वारे हिन दुनिया खे छॾे हिन जहान में हलंदासीं हुनजे लाइ को पले में खण। ही महदूद ज़िंदगी आहे हू महदूद ज़िंदगी आहे तो पल्ले में छा कयो। इमाम हुसैन आली मक़ाम जो आख़िरी पैगाम हज़रत इमाम हुसैन ॾही महरम शरीफ़ जो ही 72 बच्चा ही प्यान कुर्बान थिया पिया। आरियाणियूं सगोरियूं बीबियूं सगोरियूं तंबुनि में आहे। हज़रत इमाम हुसैन ते रसूलुल्लाह जो पटको ॿधो पियो आहे। दस्तार ॿधी घोड़े तां 72 ज़ख़्म लॻा आहिनि। रतो रत थियो पियो आहे। तलो घोड़े तां लही आयो तलवार ते खणी संदरो ॿधी बीठो। छाजे लाइ बीठो हो? बादशाह जे लाइ आयो छा? हज़रत इमाम हुसैन छाजे लाइ आयो? ख़ुदा करीम जो कसम आहे त दीन खे पहिरो ॾियण जे लाइ आयो, दीन खे बचाइण जे लाइ आयो, दीन खे हिफ़ाज़त करण जे लाइ। हज़रत इमाम हुसैन लही आयो। यज़ीद खिलनि था त हुसैन हे बचनि जे करे तोखे ॾुख थियो आहे तलवार झलिजी वई आहे। हज़रत हुसैन चयो मूंखे अॻे ख़बर आहे मूं रसूलुल्लाह रब करीम जे नाले ते बचनि खे घोर कई आहे। पोइ आरियाणियूं सॻियुनि जे करे थो जेको बीबी जे वटि हाणे केरु कोन्हे उनखे अकेलियूं ॾिसी ॾुख थियो आहे। घोड़े तां छो लथो? हज़रत इमाम हुसैन चयो आहे मूंखे बाबे मोहम्मद करीम जी वसियत यादि आहे। कहिड़ी वसियत आहे? आख़िरी वक़्त में जॾहिं बाबू मोहम्मद करीम अल्लाह ॾे राही थिए थो तॾहिं हथ मथे कयईं। हथ मथे करे पोइ असांखे सम्झाई अस्सलात 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 निमाज़ 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 खे नाहे छॾणी ऐं मुंहिंजे मुरीदनि ऐं उम्मतीन खे सबक़ थो ॾियां। 72 खून पिया आहिनि। हे बच्चा मुंहिंजा ही मैदान भरियो पियो आहे। हितां आरियाणियुनि ऐं वञी सिर सजदे में रखी मुरीदनि उम्मतीन खे क़यामत ताईं तो सबक़ ॾेई वञा त हिन हालत में बि निमाज़ खे नाहे छॾणी। पैगाम पहुतो तव्हांखे रसूलुल्लाह जो, रसूलुल्लाह जे बचनि जो पैगाम। अॼु हिनखे नाई महरम शरीफ़ लॻी आहे जेको हज़रत मुफ्ती अब्दुल सिकंदर रहमतुल्लाह अलैहि फरमाए जेको कैंसर जे मरीज़ में जेकॾहिं माण्हू जेको वेंदो आहे उहो शहीद जो उहो शहीद आहे। ऐं वरी नाई महरम इमाम हुसैन वारो जो ॾिहाड़ो ही त बरकत वारो आहे। तकलीफ़ूं इंसान ते अचनि थियूं। हज़रत इंसान अलाह ताला माफ़ी कंदो। रब साईं फरमा तूं मूंखां माफ़ी वठि। रूए ज़मीन जे माउनि खे एतिरी ख़ुशी न थींदी आहे जेको मूं रब खे ख़ुशी थींदी आहे। सॼी ज़िंदगी जूं तुंहिंजूं ख़ताऊं माफ़ करे तोखे माउ जे पेटां नओं ॼावल ॿार